सभी दोस्तन के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। सभी जो मेहरबानियों जन फ़कीर जो प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं फ़कीर जे प्रोग्राम के वध खां वधि शेयर भी कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। सब खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूं गुनाहगार के इन जे क़ाबिल सम्झो। अल्लाह साईं तव्हांखे शाद आबाद रखे। ऐं वधीक असांखे माना एतिरो न आहे शौक़ु जो मिसाल ॻाल्हि ॿियनि जी रिकॉर्डिंग करे सघूं, एतिरो असां वटि टाइम बि न हूंदो आहे। केरु अगरि राब्तो कंदो आहे त असां इहो उन जूं नातूं रिकॉर्ड कंदा आहियूं। अक्सर मां घणे खां घणी जेका शाइरी पढ़ंदो आहियां पंहिंजे भाउ जावेद जी पढ़ंदो आहियां, छो जो उनखे गॾु हूंदो आहे मूंसां 24 कलाक। उन में मोहम्मद ईसा जो हुयो फयाज़ मूवीज़ वारे, उन मूं ते वॾी महिरबानी कई, मूं ते KTN ते बि वठी हलियो चईं वॻो नींगर जो। उहो 2-3 कार्ड तक़रीबन उन में खपी विया असांजा। उहा लिखराइज़ी उन खां पोइ उहा मां रिकॉर्ड कई, उहा KTN ते हली। जेॾी महिल KTN ते हली असां जेसी ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में, नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। उनखे हिकिड़ी इल्तिजा आहे त हिन चैनल के फ़कीर शौकत चांडे जो चैनल आहे, इस्लामी वीडियो ऐं इस्लामी हवाले सां गुफ़्तगू। तव्हांखे हर नात खान जी हिन में इंटरव्यू मिलंदा, कहिड़े बि नात खान जो ॾिसी सघंदा। मशहूरु नात खाननि जो नातूं, तकरीरूं ऐं बहितरीनु शयूं हिन में तव्हांखे मिलंदियूं। तव्हां वधीक ॼाण हासिलु करण जे लाइ हिन चैनल के सब्सक्राइब कंदा त इंशा अल्लाह ताला जेको बि वीडियो ईंदो अवां सभ खां पहिरियों अवां ताईं पुॼी